अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाहा इन्नल्लाहा ख़बीरुम बिमा तअमलून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुझा प्यारा भाइयों, अल्लाह जा लख शुक्राना जंहिं करीम रब असांखे हीअ बरकतुन भरी महफ़िल नसीब फरमाई। ज़ुल्हज महीने जो आगाज़ आहे। असांजे सोहणे सरदार मदनी मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़ुल्हज जे पहिरें ॾहे जी वॾी वाखाण फरमाई आहे। ही 10 ॾींहं ऐं 10 रातियूं अल्लाह जे इबादत बंदगी ऐं नेकी जे कम करण जे लाइ हिकु सुनहरी मौक़ो आहे। तवज्जो आहे। ताजदार कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सही बुखारी जे अंदर हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत फरमाए थो, मुझे सुने सरदार फरमायो, मा मिन अय्यामिन अल अमलु सालिहु फीहा अहब्बु इलल्लाहि मिन हाज़िहिल अय्याम। तव्हांजे ज़िंदगी जा के बि अहिड़ा ॾिहाड़ा न आहिनि जन जो सालिह अमल अल्लाह वटि अहिड़ो प्यारो हुजे जहिड़ो ज़ुल्हज जे पहिरें ॾहे। रातियूं ऐं ॾींहं, महीना ऐं साल ज़िंदगी में अचनि था, गुज़री वञनि था, पर के बि ॾिहाड़ा अहिड़ी फज़ीलत वारा न आहिनि, अहिड़े शान वारा न आहिनि, अल्लाह खे एतिरो प्यारा न आहिनि जहिड़ा ज़ुल्हज जा पहिरियां 10 ॾींहं रब खे प्यारा आहिनि। सुभान अल्लाह। क़ालू या रसूल अल्लाह वलल जिहाद फी सबीलिल्लाह। साहबन चयो, या रसूल अल्लाह, अगर को माण्हू अल्लाह जे रस्ते में जिहाद करे तो उन्हें जिहाद खां बि हिननि 10 ॾींहनि जी इबादत मथे आहे। हबीबन फरमाया, वलल जिहाद फी सबीलिल्लाह। अल्लाह जे रस्ते में जिहाद करण खां बि हिननि ॾिहाड़नि जी इबादत अल्लाह खे वधीक प्यारी आहे। सवाइ उन माण्हू जे जेको पैसो दौलत सिर खणी रब जे रस्ते में निकितो ऐं कुझु बि वापसि न मोटियुसि, यानी न माल बि कुर्बान कई, सिर बि कुर्बान कई, इन जो दर्जो मथे आहे। बाक़ी जेको जिहाद करे मोटी आयो, गासी बणिजी आयो, इन गासीअ खां ज़ुल्हज जे ॾहे में इबादत करण वारे जो अजर ऐं इनाम अञा मथे, आला ऐं बाला। ऐं हबीबन करीमन फरमायो, जेकॾहिं तव्हांखे इहे 10 ॾिहाड़ा ज़िंदगी में मिली वञनि, फअक्सिरू फीहिन्न मिन तस्बीह व तहमीद व तहलील व तकबीर। इन्हनि ॾिहाड़नि में सुभान अल्लाह घणी पढ़ो, सुभान अल्लाह घणी पढ़ो, अल्हम्दुलिल्लाह घणी पढ़ो।
अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। यो घणो पढ़ो। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छा कंदो इन्हनि 10 ॾींहंनि जे अंदरि? सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर। ये लफ्ज़ घणा पढ़ो त अल्लाह तव्हांजे मथां राज़ी थी पवंदो। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था अतहूर शत्रुल ईमान, पाकाई अधु ईमान जो आहे। वल्हम्दुलिल्लाह तमलउल मीज़ान। जे तव्हां चओ था अल्हम्दुलिल्लाह त मीज़ान पुड़ जंहिंमें अमल तोरिया वेंदा उहो तव्हांजे नेकियुनि सां भरिजी वेंदो। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह तमलआन। सुभान अल्लाह ऐं अल्हम्दुलिल्लाह इहो चओ त तव्हांजे नेकियुनि जो पुड़ तव्हांजे साले अमलनि सां भरिजी वेंदो। साईं फरमाइनि था सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह तमलउ मा बैन समाई वल अर्द। हिकिड़ो भेरो चओ सुभान अल्लाह, हिकिड़ो भेरो चओ अल्हम्दुलिल्लाह। एतिरो अजर मिलंदो जो ज़मीन ऐं आसमान जो विच तव्हांजे नेकियुनि सां भरिजी वेंदो। रात में लिखूं तो कौन थी तकलीफ तो कौन थी थी ना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सोना हबीब ता फरमाइन लअन अकूल सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अहब्बु इलैय मिम्मा तलअत अलैहि शम्स। सुभान अल्लाह। ये लफ्ज़ सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, ये लफ्ज़ मदीने वाला साईं ता फरमाइनि त जेकॾहिं इहे लफ्ज़ मां चवां त जन शयुनि ते सिज उभरे लहे थो। यानी पूरी काइनात में जेतिरियूं बि शयूं आहिनि इन्हनि सभिनी शयुनि खां इहे जुमला मूं मुहम्मद खे वधीक प्यारा आहिनि। दुनिया में तव्हांखे छा छा प्यारो आहे? हर को पंहिंजे हियांव ते हथ रखे। कंहिंखे ज़ाल प्यारी, कंहिंखे माल प्यारो, कंहिंखे बनी प्यारी, कंहिंखे वनी प्यारी, कंहिंखे धन प्यारो, कंहिंखे दौलत प्यारी, कंहिंखे कुकड़ प्यारो। पसंद अपनी अपनी, हर कंहिंजी पसंद पंहिंजी पंहिंजी आहे। मदीने वारे मीर जी पसंद ॿुधो। साईं फरमाइनि था पूरी रुए ज़मीन ते जो कुछ भी मौजूद आहे इन्हनि सभिनी खां मूंखे इहे जुमला वधीक प्यारा आहिनि। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। साईं फरमाइनि था तव्हां जेकी ज़बान मां लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियो न उन्हनि में भले में भलो कलाम इहो अथव। सॼो ॾींहुं त ॼाड़ी हणंदा वठो, थकिजो ई नथा। हिकिड़नि खे घणे ॻाल्हाइण जी बीमारी आहे। ॿुधण वारो थकिजी वञे पर हिन जा लफ़्ज़ न खुटंदा। हिते वेठा आहिनि घणा। फुज़ूल कलाम, बेसूद कलाम, बेफ़ाइदा कलाम। साईं फरमाइनि था त भले में भलो कलाम ही अथव
सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह। प्यारे में प्यारो कलाम जेॾी महिल क़यामत जो ॾियारो थींदो अमल तुरंदा न, इहो हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ तव्हांजो उहद जबल जेॾो वज़नी थी तव्हांजे अमलनि में तुरंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम दा फरमायूं सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर तनफुदुल खताया कमा तनफुदुश शजरतु वरक़हा। जीअं ख़िज़ां जी मौसम में वणन जा पन छणी वेंदा आहिनि, तीअं सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर चवण वारे जी सॼी ज़िंदगी जा गुनाह ईअं छणी वेंदा। गुनाह छणी वेंदा, वरी नेकीअ जा गुल फुटंदा, बुरायूं मेटजी वेंदियूं, दफ़्तर में नेकायूं लिखजी वेंदियूं। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। ये लफ्ज़ मुझे रब करीम के ॾाढा प्यारा है। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। मुझे तवज्जो कयो, इमाम तिरमिज़ी रिवायत आणे थो, मुझे लजपाल नबी फरमायो इज़ा मररतुम बिरियादिल जन्नत फरतऊ। जॾहिं तव्हां जन्नत जे बागन खां गुज़रो त जन्नत जा मेवा वञी चरो। खाओ न, सिर्फ खाइण जी ॻाल्हि न आहे, साईं फरमाइनि था जन्नत जा मेवा वञी चरो। साहब हैरत में अची विया त दुनिया में भी जन्नत जा बाग थींदा आहिनि छा? दुनिया में भी जन्नत जा मेवा थींदा आहिनि छा? जन्नत ॿुधो तूं मरण खां पोइ, बेश्त जन्नत मरण खां पोइ मिलंदो, मेवा जन्नत जा पोइ खाइबा। साईं फरमाइनि था न, दुनिया में भी जन्नत जा बाग आहिनि, दुनिया में भी जन्नत जा मेवा आहिनि। जॾहिं बि तव्हांजो गुज़र उन जन्नत जे मेवनि खां बागनि खां थिए त बेश्त जा मेवा वञी चरो। कालू वमा रियादुल जन्नत या रसूल अल्लाह। ए अल्लाह जा रसूल, वे जन्नत जा बाग कहिड़ा आहिनि? साईं फरमाइनि था अल मसाजिद, मस्जिदूं जन्नत जा बाग अथव। वमरहत या रसूल अल्लाह, हबीब चरण छाहे? ये तो बाग थिया पर चरण छाहे, छा चरूं? साईं फरमाइनि था
सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। ये कलमा पढ़ो जन जन्नत जा मेवा चरी रहा हो, खाई रहा। मुखे ॿ टे ॾींहं बुखार थियो त मानी न पई वणे। मानी ॾाढी सुठी फ़क़ीरानी ठाहे खणी आई, खावां चॿाड़िया पर वणे न। मानी त सुठी हुई, मानी त भली हुई, पर जो बीमार हूंदो आहे त उनखे भली ग़िज़ा मज़ो न ॾींदी आहे। जेकॾहिं फ़क़ीरो भाइरो तव्हांखे सुभान अल्लाह चवण में मज़ो नथो अचे, अल्हम्दुलिल्लाह चवण में लुत्फ़ नथो अचे, जेकॾहिं तव्हांखे दिलि खे सुरूर ला इलाहा इल्लल्लाह चवण सां नथो अचे, सम्झो त तव्हांजे मन खे मर्ज़ लॻल आहे, बीमारी लॻल आहे। तव्हां मरीज़ आहियो तॾहिं तव्हांखे जन्नत जा मेवा मज़ो नथा ॾियनि। जेके सेहतमंद हूंदा आहिनि, चाक चङा भला हूंदा आहिनि, उहे जेॾी महिल इहे कलमा चवंदा आहिनि उन्हनि जो लूं लूं ठरी पवंदो आहे, वार वार खे करार मिली वेंदो आहे। चवईला दिल खोले चो हबीब करीम था फरमाइन त ज़ुल्हज जे पहिरें ॾहे जे अंदर तव्हां सुभान अल्लाह घणी पढ़ो, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह घणी पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह घणी पढ़ो, अल्लाह अकबर बार बार पढ़ो। इहो लफ्ज़ अल्लाह के ॾाढो वणे। सोना हबीब था फरमाइन मा मिन अय्यामिन अहब्बु इलल्लाह अन युतअब्बद लहू फिया मिन अश्र ज़िल हज्जते। ज़ुल्हज जे पहिरें ॾहे जहिड़ा ॿिया के बि भला ॾींहं न आहिनि जंहिंजी इबादत रब खे एतिरी प्यारी हुजे। यअदिलु सियाम कुल्लि यौमिन मिन्हा बिसियाम सना। ज़ुल्हज जे पहिरियनि 9 ॾियारनि में हर ॾींहं जो रोज़ो नफ़ली रोज़ो साल जे रोज़नि जे बराबरि आहे। हिकिड़ो रोज़ो रखो साल जे रोज़नि जे बराबरि। 2 रोज़ा रखी त 2 सालनि जा रोज़ा तुंहिंजे दफ़्तर में लिखजी विया। 3 रोज़ा रखी त 3 सालनि जे इबादत जो सवाब आहे। साईं फरमाइनि था 9 ज़ुल्हज जो रोज़ो 9 साल जे रोज़नि जे बराबरि आहे। हबीब करीम था फरमान वक़ियाम कुल्लि लैलतिन मिन्हा बिसियाम लैलतिल क़द्र। ज़ुल्हज जे पहिरियनि 10 रातियुनि जी हर रात जी इबादत जो अजुर ऐं सवाब लैलतुल क़द्र जे बराबरि आहे। पुट ॻाल्हि सम्झ में अचे लैलतुल क़द्र जेका 1000 महीननि खां भली आहे। ज़ुल्हज जी पहिरीं रात, ॿी रात, टीं, चोथीं, पंजीं, चईं, सतीं, अठीं, नाईं, ॾहीं 10 रातियूं हर रात लैलतुल क़द्र जे बराबरि आहे।
रमज़ान त हथन मां हलियो वियो पर ज़ुल्हज न विञाइजो फ़क़ीरो ही रातियूं न विञाइजो ही ॾींहं न विञाइजो ही वक़्तु न विञाइजो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो इमाम बहकी हज़रत अनस बिन मालिक खां तो रिवायत आणे बिकुल यौमिन अल्फ अल्फ यौमिन व बिकुल यौमिन अल्फ यौम ज़ुल्हज जे पहिरीं ॾहे जो हिकिड़ो ॾींहुं 10,000 ॾींहंनि खां मथे आहे 10,000 ॾींहं इबादत कयो उन ज़ुल्हज जे हिकिड़े ॾींहं जी इबादत कयो अॼु ॾींहं 2 ॾींहं त विया ख़ैरनि जा हथनि मां निकिरी बाक़ी 8 ॾींहं पोइ ते आहिनि मल्हाईंदो सुभान अल्लाह साईं फरमाइनि था वयौम अरफत अशरतु आलाफ यौम 9 ज़िलहज जो ॾिहाड़ो इहो 10,000 ॾींहंनि जो शान खां मथे आहे को माण्हू 10,000 ॾिहाड़ा इबादत करे उन 9 ज़िलहज जो हिकिड़ो ॾींहुं इबादत में गुज़ारे जुड़ ऐं सोनो वसे मींहुं उहो निदोरो ॾींहुं जो उञो वञे उन मां जे मींहुं सोन जो वसे हीरनि ऐं मोतियुनि जो मींहुं वसे ऐं तूं झोल बि न भरी माण्हू त भांडा भरनि न पर तूं हिकिड़ी लप बि न खणी त तुंहिंजी क़िस्मत खोटी चइबी ओ मिठा ज़िंदगी वञे पई हथनि मां गुज़रंदी हर ॾींहुं मौत जे क़रीब कंदो पियो वञे मुंहिंजा पिरी प्यारा ही वक़्तु रब मिलायो आहे पंहिंजे रब जे हुज़ूर में झुकण जो इबादत करण जो बंदगी करण जो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि ज़िलहज जो ॾिहाड़ो जेको मुसलमान रोज़ो रखे थो इहो हिकिड़ो रोज़ो उन जे 2 सालनि जे गुनाहनि खे मेटे छॾे थो हिकिड़ो साल जेको गुज़री वियो ॿियो साल जेको अचण वारो आहे इन्हनि 2 सालनि जे गुनाहनि खे अल्लाह ताला माफ़ी जो कलम फेराए छॾे हिकिड़े रोज़े रखण में 2 सालनि जा गुनाह मेटिजी वञनि भलायो चवंदा सौदो सस्तो आहे फ़ाइदो आहे नुक़सान आहे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो 9 ज़ुल्हज जो ॾिहाड़ो उहो आहे जिते हाजी अरफात जे मैदान में इकट्ठा थी वक़्त वारा विया भाग वारा वञी पहुता मुंहिंजा दोस्तो असांजी क़िस्मत असांखे हिते रहायो काश जे असांजो बि नालो उन लिस्ट में हुजे हा त हींअर मके में हुजूं मीना जी त बाज़ार में मीना जी त बाज़ार में ओ ॾींहं 2 हली टिकजे वो जे त मदीनो ॾिठो यार सा दिल कीअं टिके
जंहिं त मदीनो ॾिठो यार सादिल कीअं टिके सादिल कीअं टिके सादिल कीअं टिके ओरी रसूल सचे वो जंहिं त मदीनो चढ़ी जबल अरफात ते चढ़ी जबल अरफात ते हाजुन साण हलजे हाजुन साण हलजे वो जंहिं त मदीनो ॾिठो यार सादिल अदियूं अब्दुल लतीफ चए भेनर शाह लतीफ चए ओ मुहब्बत सी पो मरजे ओ मदनी ॾिसी पो मरजे वो जंहिं त मदीनो ॾिठो यार सादिल कीअं टिके जंहिं त मदीनो साईं फरमाइनि था त कंहिं बि ॾींहं में अलाह पंहिंजे बाननि खे एतिरो वेझो न थींदो आहे एतिरो करीब न थींदो आहे जेतिरो नाई सुलझ जे ॾींहुं रब पंहिंजे बाननि खे वेझो पंहिंजे सखा जा हथ खोलींदो आहे फरमाईंदो आहे को घुरण वारो त ॼाण आहे को दर्दमंद त दर्द लायास आहे को गम सदो त गम लायास आहे को बे औलाद त औलाद अता कयास आहे को मुफलिस मिस्कीन तंग दस्त आहे को निभागो त संभागो कयास आहे को निदोरो त सदोरो बणायास आहे को गमन जो मारियो त उनजा गम लाहे छॾियास आहे को मुंहिंजे दर ते झोली झरण वारो ओ मिठाज अहिड़ो ॾींहुं ज़िंदगी में मिले वरी तूं ग़िफ़लत करी त पोइ क़िस्मत आयो की न चरखो चरीअ खे कतण में वियो वक़्त गुज़री वियो वक़्त गुज़री सड़ीअ जो सुम्हण में आयो की न चरखो चरीअ खे कतण में ओ मुंहिंजा न्याज़ निवड़ी ततीअ कंदो न पाई दुनिया जे दंदन में उमिरि में अजाई ओ दुनिया जे दंदन में उमिरि वई अजाई हाणे थी हणा हथ हाणे थी हणा हथ आयो सिज लहण में आयो सिज हाणे थी हणा हथ आयो सिज लहण में आयो कीन चरखो चरीअ खे कतण में वियो वक़्त गुज़री सड़ीअ जो सुम्हण में आयो कीन चरखो ना चरीअ खे कतण में अठई पर जागी
चनिए ओरिया पंजा सुट कयाऊं मजा बिरत पूरा उए मर्द मरकने आरिय जे आतण में आयो की नजर खोला चरिय के कतण में सल्लल्लाहु अलैहि इन्नल्लाह युबाही बिअहल अरफात अहल समाए फयकूलु लहुम उन्जुरू इला इबादी जाऊनी शुअसन गुबरा जिनमें नई जो ॾियारो थींदो आहे अरफात जे मैदान में हाजी गॾु थींदा पेर उघाड़ा मथा उघाड़ा एहराम पातल सभिनी जे ज़बान ते हिकिड़ी लोली हूंदी आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक जेॾीमहिल तलबियो पढ़ंदा आहिनि रब जे हुज़ूर में गॾु थींदा आहिनि अल्लाह ताला पर्दा हटाए सतनी आसमाननि जे मलाइकनि खे गॾाए फरमाईंदो आहे उन्ज़ुरू इला इबादी ए मलाइको होने ते ॾिसो मुंहिंजे ॿारनि खे ते ॾिसो कीअं न वार खिंडियल धूड़ मिटी बदन ते लॻल अॼु कीअं न पेरे उघाड़ा मुंहिंजे हुज़ूर में पेश थिया आहिनि ए मलाइको तव्हां शाहिद थियो मूं इन्हनि सभिनी खे बख़्शे माफ़ करे छॾियो अॼु उन्हनि जूं दुआऊं क़बूल थो कयां पर इहे जन जे लाइ दुआऊं घुरंदा उन्हनि खे बि थो बख़्शे छॾियां सल्लल्लाहु अलैहि रसूलुल्लाह भागवारा वञी पहुता मैदाने मक्का में अरफात मिनाई मुज़दलिफ़े में ओ मिठा असांजी त क़िस्मत हिते रहाए छॾियो पर प्यारा हिते बि तूं ये ॾियारा नेकी में गुज़ार ज़िक्र में गुज़ार चङी कमनि में गुज़ार त अल्लाह तोखे हजनि जा अजुर हिते बि ॾेई सघे थो कंहिं ग़रीब जी मदद कर कंहिं ॾुतड़ियल जे कम में अची वञ तोखे हिते बि हज जो सवाब मिली सघे थो हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे फरमाई त हज ते वियुसि हज अदा कयो में हज जो रुकन आहे तवाफ़ ज़ियारत बैतुल्लाह जो तवाफ़ कबो आहे जंहिंखे ज़ियारत जो तवाफ़ सॾिबो आहे चई त तवाफ़ ज़ियारत करे थकल हुयुसि मस्जिदुल हराम में ईअं लेटियुसि अखि लॻी वई निंड अची वई अञा अखि लॻी आहे त अजीब मंज़र ॾिठुमि आसमान तां मलाइक लथा आहिनि हिकिड़ो मलाइक थो चए बा हेल घणनि माण्हुनि हज पढ़ियो ॿिए मलाइक चयो त हेल 4 लख हाजुनि हज पढ़ियो घणा 4 लख हाजुनि हेल साल हज पढ़ियो त भला घणनि जो हज क़बूल पियो फ़रिश्ते चयो त हिकिड़े जो हज बि क़बूल न पियो रियाकार बणिजी आया हराम कमाइनि सां हज करण आया के हिकिड़े जो बि हज क़बूल न आहे हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चयो मूंखे ॾाढो दुख थियो ॾाढो सदमो रसियो त
तई 4 लख माण्हू डूंगर डोरे जबल झागे प्यादल पंध हली मके पहुता हिकिड़े जो भॼ क़बूल न पियो ॾाढो दुख थियो अफ़सोस थियो अञा इन अफ़सोस में मां वेठो ई हुयुसि इन ख़्वाब में ॾिसां पियो त ओचितो मथां आसमान खां वरी टियों मलाइक लथो रड़ करे चई त मुबारक 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 सभिनी जा हज क़बूल सभिनी जा हज क़बूल मुबारक हुजे रब जो हुकुम आयो आहे त हड़नी जा हज क़बूल भला रब क़बूल त कया पर कंहिंजे करे कहिड़े सबब जे करे फरिश्तो चवण लॻो त दिमश्क जे शहर में अली बिन मुआफ़िक नाले हिकु शख़्स रहंदो आहे उहो हेल हज ते आयो बि नाहे पर उन खे घर वेठे 4 लख हजनि जो सवाब रब ॾेई छॾियो अली बिन मुआफ़िक हिकु अहिड़ो अमल कयो आहे जंहिंजे करे अल्लाह ताला हिननि 4 लखनि हाजियुनि जा हज क़बूल करे छॾिया आहिनि हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक जो निंड मां अखि खुली पियमि सुजाग थियो शुक्राने जो नफ़िल पढ़ियो में मौला तुंहिंजा एहसान क़बूल त कई पोइ कंहिंजे बि सदके हज क़बूल पइजी विया हड़नी जा हाणे दिल में सोच में त हज जे मनासिक खां वांदो थी ॻोठ न वेंदुसि घर न वेंदुसि दिमश्क वेंदुसि इन मर्द जी ज़ियारत वञी कयां जंहिंजे करे अल्लाह 4 लखनि जा हज क़बूल कया आहिनि जेके घर वेठे 4 लख हजनि जो सवाब ॾिनो आहे इन मर्द जो दीदार ज़रूर वञी कंदुसि जे हज जे हुकुमनि मां फारग थी ॻोठ न वियुसि सिधो दिमश्क पहुतुसि सफ़र कंदे कंदे दिमश्क में आयुसि पुछा के बाबा हिते अली बिन मुआफ़िक नाले को बुज़ुर्ग कोला वारो बाबा हिते त कोई नाले वारो बुज़ुर्ग आहे कोन जेको पुछां केरु ॾस न ॾे केरु मूंखे निशानदही न करे आख़िर पुछाईंदे हिकिड़े माण्हू खां पुछो त अली बिन मुआफ़िक बुज़ुर्ग जी ख़बर ॿुधाए चवंदा अली बिन मुआफ़िक बुज़ुर्ग त मूंखे कोन सुञे बाक़ी हिकिड़ो मोची आहे मोची जुतियुनि ॻंढण वारो मोची आहे उनजो नालो बि अली बिन मुआफ़िक आहे चई त उन जो ॾस ॾियां भला उन जो ॾस ॾे जे फलाणी बाज़ार फलाणी घिटी जे अंदर हिकिड़ो माण्हू ते कटड़ी विछाए वेंदो आहे उन ते जुतियुनि ॻंढण जो सामान खयूं बूट पॉलिश कंदो आहे पुराणियूं जुतियूं ॻंढींदो आहे पुछाईंदे ॻोल्हींदे तलाश कंदे वियुसि ॾिसां त बराबरि हिकिड़ो सादड़ो माण्हू आहे मोची आहे जुतियूं वेठो ॻंढे पुराणा जूता पॉलिश वेठो करे मूं वञी सलाम कयोमांसि सलाम जो जवाबु ॾिनई अबा मां मके मुंहिंजो आयो आहियां महिमान आहियां तुंहिंजो महिमान आई त भली करे आए उहा सामान खणी ॻोथरी में विधई उहा तकड़ी वेठी मूंखे चई हल मुंहिंजे घर वठी वियो घर ॾे मूं सम्झो त बुज़ुर्ग हूंदो को वॾो आबिद हूंदो ज़ाहिद हूंदो वॾो अलाह वारो हूंदो घर पहुतुसि हिन जी हर ॻाल्हि ॾिसां पियो त कीअं थो उथे कीअं थो वेहे कीअं थो इबादत करे बसि फर्ज़ी नमाज़ूं पढ़ी सुम्ही पियो न को वॾी इबादत ॾिठीमांसि न रातियुनि जो जागण ॾिठोमांसि न को हिन में बुज़ुर्गी वारा ॿिया के कम ॾिठमि 3 ॾींहं रहियुसि ॾिसंदो रहियुसि पर हिन में मूंखे अहिड़ी का बि ॻाल्हि नज़र न आई आख़िर 3 ॾींहं चयोमांसि त दा हेल को तो को चङो कमु कयो हुजे का नेकी जी ॻाल्हि कई हुजे त ॿुधाए बसि मुंहिंजे हिन पुछण ते उनखे अखियुनि में ॻोढ़ा अची विया रोई वेठो अली बिन मुआफ़िक रोई चवे थो अदा मूंखे साल थी विया सिक हुई मदीने जी रोंदो हुयुसि तड़पंदो हुयुसि त मौला मदीने
नो दिखार पोए भली मार लहने हो जा गायकड़ में जा है मौला मदीनो दिखार पोए भली मार ओ पानी पीने जे शहर जो परवर असांखे तू प्यार पोए भली मार लहने हो जा गायकड़ में जा ते सालन का सिक हुयम हज जी मदीने ॾिसण जी गरीब मिस्कीन मोची माण्हू 5 रुपया मिलनि उन मां रुपयो 2 रुपया लिकाईंदो गॾु कंदो वञा गॾु कंदो वञा गॾु कंदो वञा नेठ गॾु थींदा नेठ हज ते वेंदुसि हेल एतिरा पैसा गॾु थिया जो हेल सोचियुमि त हाणे हज ते वेंदुसि पैसा गॾु थी विया आहिनि एतिरा जेको काफ़िलो दिमश्क मां निकिरण वारो हो ते नालो लिखायो अबा काफ़िले वारा जॾहिं मदीने वञो त मूंखे बि वठियो हलजो न जहाज हुया न को बहरी बेड़ा हुया माण्हू ईंदा पिया दलपंद उठनि घोड़नि ते काफ़िलनि जी सूरत में काफ़िले वारनि खे नालो लिखायुमि मुरसल दे वठी हल तू मूंखे काफ़िले वारा ओ काफ़िले वारा मुरसल दे वठी हल तू मूंखे पाण साण खुदारा ओ काफ़िले वारा काफ़िले वारनि खे नालो लिखायुमि त हेल हज ते वेंदुसि ख़ुशी में न पियो मां पा ओड़े पाड़े वारनि खे बि ख़बर पई त अली हज ते थो वञे जेॾी महिल हाणे हज ते निकिरण जे लाइ काफ़िले जे निकिरण जा ॾींहं क़रीब थिया बाक़ी को 2-4 ॾींहं बाक़ी बचा हुजनि राति जो दिमश्क जी हिकु गली मां गुज़रां पियो त घर मज़ा हिकिड़े कखाए झूपड़े मज़ा नंढड़नि ॿारनि जे रोअण जो आवाज़ ॿुधण में आयो ॿारड़ा रोअनि पिया चवनि पिया अम्मा मानड़ी ॾे अम्मा मानी ॾे अम्मा बुख लॻी आहे वरी कुने में जीअं पत्थर विझी घुमाइजे त कुनो खड़खड़ कंदो आहे पत्थरनि सां इएं कुने मां जा आवाज़ पिया अचनि मां पई चवे पुट सब्र कयो इजो थी मानी तयार थिए इजो थी मानी तयार थिए पुट पिया चवनि ॿारड़ा पिया चवनि अम्मा रुगे कूड़ा दिलासा थी ॾी अम्मा टियों ॾियारो आहे असांखे रुगे या कुनी वेठी थी खड़काई असांखे मानी न खाराई अथई ओ अम्मा जे असांजो बाबो हुजे हा अॼु जे असांजो अबो हुजे हा त असांखे एतिरो बुखियो न रखे हा मां सम्झी वियुसि त इहे बच्चा यतीम आहिनि या ज़ाल रनड़ा बेवा औरत मूं दर खड़कायो औरत जो आवाज़ आयो केरु आहे जीअं असां बदनसीबनि जो दर खड़कायो आहे मुझो अम्मा ही ॿारड़ा छो पिया रोअनि अम्मा ही छा माजरा आहे माई चवण लॻी त ओ पुछण वारा मां मिस्कीन सैयद ज़ादी आले रसूल पर्देदार न्याणी मुंहिंजो मुड़ुस वफ़ात करे वियो आहे मुझा बचड़ा यतीम आहिनि मुझे ओड़े पाड़े में कंहिं असांजी संभाल न लथी आहे अॼु टियों ॾिहाड़ो आहे मुंहिंजा बच्चा तड़पी रहिया आहिनि रोई रहिया आहिनि उन्हनि खे पत्थर देगड़े में विझी घुमायां थी दिलासा ॾियां थी रोई रोई नेठि सुम्ही पवंदा
अली बिन मुआफिक चयो त जेडी मल बीबी जी आ गाल बुधम मुझे अखियुनि में गोढ़ा थी विया मूं चयो त मां हज जे लाइ पैसा गॾु कया आहिनि हज ते थो वञा हेॾो ही सैयद ज़ादी ही सैयद ज़ादा बचड़ा सभई पैसा हज वारा खय में अटो वरतुम लटो वरतुम कपड़ा वरतुम सीधो सामान वखर विगर वतुम ज़रूरत जी हर शइ वठी बोरो भरे अचे दर ते रखियुम ऐं सॾु करे चयुमि अम्मा जी जल ही पंहिंजे बचड़नि खे मानड़ी खाराए कपड़ा उन्हनि खे पाराए मां वरी ॿाहिरि गली में वेही रहियुसि त हाणे ॿार जीअं रुना कि खिलनि त पोइ था कि ॿाहिरि गली में वेही रहियुसि मानी तयार थी माई जिन महिल मानी तयार कई आहे ॿारनि खे अॻियां रखी आहे त ॿार चवण लॻा अम्मा असां ईअं मानी न खाईंदासीं जेसीं ताईं इन मानी खाराइण वारे खे पंहिंजे नाने मोहम्मद वटां बदिलो न वठी अम्मा असां ईअं मानी न खाईंदासीं जेसीं ताईं इनखे पंहिंजे नाने मोहम्मद करीम खां एवज़ न वठी बचड़ा दुआ घुरण लॻा ख़ुशि थियण लॻा कि मां बि ख़ुशि थी वियुसि बसि मूं चयो त मुंहिंजो हज इहो ई आहे सैयद ज़ादा मिस्कीन यतीम बचड़ा ख़ुशि थी विया मुंहिंजो हज इहो आहे कि इहो मूंखों कमु थियो बसि हाणे कोई पैसा हलिया विया होॾे जेॾी महिल काफ़िले जे हलण जो वक़्तु थियो काफ़िले वारनि चयो अबा हलो तयार थी काफ़िलो तयार आहे हलण जो वक़्तु अची वियो आहे मूं चयो तव्हां वञो मां नथो हली सघां हाणे हुननि खे ॿुधायां बि न पियो त मूंसां छा गुज़री आहे माण्हू टोकू करण लॻा बा हज ते वेंदा नसीब वारा हेड़ा अली बिन मुआफिक जहिड़ा बदबख्त वेंदा छा अहिड़ा बदनसीब वेंदा छा माण्हू खिलनि पिया टोकू पिया कनि चथरूं पिया कनि काफ़िलो हलियो वियो मां राति ॾींहुं रोंदो रहियुसि मौला कॾहिं वरी मदीने घुराईंदे कॾहिं समर ॾींदे हीअ हयाती बेवफा ओ चंद घड़ने जो खेल ॾिसां मनेल सिके मुंहिंजो मन थो मदीने का मौला मोहम्मद में ॾिसां मनेल सिके मुंहिंजो मन थो सैयद का अल्लाह सिके मुंहिंजो मन थो मदनीअ का जीअं जीअं हज जा ॾियारा वेझो ईंदा विया तीअं तीअं मूंखे राति ॾींहुं रोअणो हुयो हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक तो चवे ते अली तोखे मुबारक आहे तुंहिंजो इहो अमल रब खे अहिड़ो वणियो आहे तो तुंहिंजे इन अमल जे करे 4 लख हाजुनि जा हज रब क़बूल कया आहिनि तोखे घर वेठे 4 लख हजनि जो सवाब रब अता करे छॾियो दिल बदस्तावर की हजे अकबरस्त दिल बदस्तावर के हजे अकबरस्त अज हजारा का भयक दिल बेहतरस्त का बबुंगा है खलीले अजरस्त दिल गुजरगा है जलीले अकबरस्त के जी दिल के राजी करियो हज अकबरी खां बि वधीक मक्के वारो काबो आसर जे पुट इब्राहिम
जिस्म जो जोड़ियल पर दिल एड़ो काबू आ जेको रब जो खरो आ रब जो बेदा कंहिंजी दिल राज़ी कर त रब राज़ी थी पवंदुई अल्लाहु अकबर ओ मिठा जे हज ते न पहुची सघियो आ त हिते बि तोखे अल्लाह रस्ता खोले ॾिना आहिनि जे अबू अमड़ जहिड़ो अथई अमड़ जे चेहरे जी ज़ियारत कर हज जो सवाब अबे जे चेहरे ॾे निहार हज जो सवाब पीर मां जे चेहरे के जे रोज़ानो 100 भेरा ॾिसी त 100 हजनि जो सवाब तुंहिंजे दफ़्तर में रब लिखाए थो छॾे ओ मिठा ही ॾिहाड़ा जेकी 10 ज़ुल्हज शरीफ़ जा ये इबादत जा खैर खाही जा नेकी जा चंगाई जा ॾिहाड़ा आहिनि अल्लाह जे ज़िक्र जा नफ़ली रोज़न रखण जा रात जो जागी इबादत करण जा ॾिहाड़ा आहिनि ओ मिठा ही ॾिहाड़ा मल्हाई अल्लाह तोखे घर वेठे हज जो अजर उन इनाम अता कंदो छा था चओ ही ॾिहाड़ा मल्हाइबा जी ऐं हिन ॾिहाड़नि जी वॾे खां वॾी इबादत अथव उज़हा कुर्बानी मुंहिंजा दोस्तो जेको कुर्बानी थो करे सोणे हबीब मदीने वारे साईं फरमायो आ त कुर्बानी जे जानवर जे रत जो पहिरियों फुड़ो ज़मीन ते किरंदो आ उहो ज़मीन ते पहुचंदो आ कुर्बानी करण वारे जा गुनाह रब अॻु बख़्शे छॾींदो आ हज़रत ज़ैद बिन अरकम तो चवे त असहाबन हिकिड़े ॾींहुं साईं करीमन खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मा हादिहिल अज़ाही या रसूल अल्लाह ही उज़ा छा आहे उज़ा छा आहे साईं फरमाइनि था सुन्नत अबीकुम इब्राहीम तव्हांजे वॾे इब्राहीम जी सुन्नत आहे कालू फमा लना फिया या रसूल अल्लाह असहाबन जो या रसूल अल्लाह कुर्बानी कई हुन में असांखे छा मिलंदो छा अजर मिलंदो काल बिकुल शअरतिन हसन साईं फरमाइनि था कुर्बानी जे जानवर जे वार वार जे बदले में नेकी जो अजर तव्हांजे सवाब लिखो बकरी जे बदन ते केतिरा वार हूंदा रिढ जे बदन ते पछम जा केतिरा तंद हूंदा ॾऊं में ढगी जे बदन ते केतिरा वार हूंदा वार वार जे बदले में तव्हांखे नेकी जो अजर ऐं सवाब मिलंदो कुर्बानी करण वारो सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त पंहिंजी कुर्बानी जे जानवर खे पाले ताते मोटो मवाड़ कयो क़यामत जे ॾियारे इहो तव्हांजी सवारी थींदो जेको तव्हांखे पुल सिरात टपाए जन्नत ॾे पार पहुचाईंदो जंहिंखे बि रब तौफ़ीक़ ॾिनी आहे उहो कुर्बानी करे जंहिंखे तौफ़ीक़ न आहे उन ते वाजिब न आहे जंहिंखे अल्लाह ताला माली तौफ़ीक़ ॾिनी आहे साहिब निसाब आहे त उन ते कुर्बानी करणु वाजिब आहे उन ते ज़रूरी आहे कुर्बानी करे मुंहिंजा दोस्तो जेको 9 जो 10 तारीख़ जो ॾिहाड़ो ईद उल अज़हा जो आहे उन ॾींहं ते सभिनी खां भले में भलो अमल अथव कुर्बानी करणु अल्लाह करीम जल शानो शाल असां सभिनी खे ही ॾहो ख़ैर आफ़ियत सां मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए रब करीम असांखे पंहिंजे बंदगी जी पंहिंजे इबादत जी सघ सलाहियत तौफ़ीक़ अता फ़रमाए मक़बूल ऐं महबूब सालिह अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए वमा अलैना इल्लल बलाग।
हबीबिना मुहम्मद